Okay, so today I am going to start our class with an example. असांजो जेको अॼोको एग्ज़ाम्पल आहे उहो प्रीवियस लेक्चर सां रिलेटेड आहे उन जे बारे में जेको असां डिस्कस कंदासीं क्वेश्चन इहो आहे त एन ऑब्जेक्ट इज़ प्लेस्ड 12 सेंटीमीटर फ्रॉम अ कॉन्वेक्स लेंस of a focal length of 18 centimeter. Find the position and magnification of the image. लास्ट टाइम असां हिकिड़ो फार्मूलो डिस्कस कयो जेकॾहिं उहो फार्मूलो तव्हांखे यादि हूंदो त 1/f इज़ इक्वल टू 1/p प्लस 1/q. दिस फार्मूला इज़ कॉल्ड थिन लेंस फार्मूला. ठीकु आहे, जंहिंमें एफ जेको आहे सो फोकल लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ द लेंस, p is the distance of the object from lens and q is the distance of the image of the lens या from the lens. So in example में ॿ शयूं असांखे जेको आहे सो given आहिनि. one is the focal length, one is the an object means this value is belongs to p. So p जी जेका value आहे उहा आहे 12 सेंटीमीटर. अच्छा, remain from a convex lens of focal length f जी जेका value आहे उहा आहे 18 सेंटीमीटर. फाइंड द पोजीशन. पोजीशन मीन्स लेंस में हमेशा इमेज ठहंदो आहे, अक्स ठहंदो आहे. इट मीन्स फाइंड द पोजीशन ऑफ द इमेज एंड मैग्निफिकेशन. सो q इज इक्वल टू what and m is equal to what will be the q. 3 मिनट दफ़ा हल कयोसि. according to this formula try कयो. One upon no. So हिते असां फार्मूला पुट कंदासीं -36 करेक्ट आंसर. सो हिते असां फार्मूला पुट कंदासीं 1/f इज़ इक्वल टू 1/p प्लस 1/q. असांखे फाइंड छा करिणो आहे, q फाइंड आउट करिणो आहे. सो ही p जेको आहे सो बराबरि जे हिन साइड ते पॉज़िटिव आहे, हिन साइड ते ईंदो त छा थींदो, नेगेटिव थींदो. सो ही थींदो 1/f माइनस 1/p इज़ इक्वल टू 1/q. नाउ पुट द वैल्यूज़. सो 1/, what is the value of f, 18 and minus 1/12 is equal to 1/q. What will be the LCM, 36. so ही थींदो 36 ऐं मथे जेको आहे हिते असां घणो लिखूं, 2 minus 3. 2 minus 3 is equal to 1/q. so ही थींदो माइनस 3 मां 2 विया त जेको आहे हिकु बचो, माइनस 1/36 इज़ इक्वल टू 1/q. सो द वैल्यू ऑफ q इज़ इक्वल टू -36 सेंटीमीटर. अच्छा, हिते वैल्यू जेका q जी वैल्यू आहे इहा इट इज़ वेरी इंपॉर्टेंट. इहा असांखे हिकु त नेचर ऑफ द लेंस ॿुधाईंदो त जेका लेंस आहे उन जी नेचर कहिड़ी आहे, ऐं ॿियो हीअ असांखे इमेज जे बारे में ॿुधाईंदो त इमेज असांजो विर्चुअल आहे या रियल आहे. सो छा थींदो, हिते इमेज जेको आहे सो विर्चुअल आहे या रियल आहे, विर्चुअल इमेज आहे. विर्चुअल इमेज कीअं, जॾहिं बि q जी वैल्यू नेगेटिव अचे इट मीन्स तव्हांजो जेको इमेज आहे उहो विर्चुअल आहे. ऐं हिकिड़ी पॉइंट इहा यादि रखिजो, ॿियो जॾहिं बि q जी जेका वैल्यू अचे नेगेटिव अचे त उहा शो कंदी आहे कॉनकेव लेंस खे. पर लिसन, पर हिते जेको आहे सो q जी जेको आहे सो वैल्यू नेगेटिव इन जे करे आई आहे त जेको ऑब्जेक्ट आहे उहो फोकल लेंथ जे अॻियां पियल आहे. कॉन्वेक्स लेंस में जॾहिं बि, फॉर एग्जाम्पल आई एम गोइंग टू ड्रा द डायग्राम. फॉर एग्जाम्पल हीअ असां वटि कहिड़ो लेंस आहे, कॉन्वेक्स आहे कॉनकेव आहे, कॉन्वेक्स लेंस आहे, कॉन्वेक्स लेंस आहे. फॉर एग्जाम्पल जेकॾहिं ही हिन जो हिते फोकस पॉइंट आहे, दिस इज़ द फोकस पॉइंट ऑफ द कॉन्वेक्स लेंस. यादि रखिजो कॉन्वेक्स लेंस में हूअं त इमेज हमेशह रियल ठहंदो आहे, हक़ीक़ी अक्स ठहंदो आहे, माना अहिड़ो अक्स जैसे अस कंहिं परदे ते हासिल करे सघूं. मिसाल तौर ये तस्वीरूं वग़ैरह आहिनि, इहे तव्हांजा रियल इमेजिस आहिनि.
पर वो कॾहिं जॾहिं ऑब्जेक्ट फोकस पॉइंट खां पोइते पियल हुजे, ऑब्जेक्ट किथे पियल हुजे, फोकस पॉइंट खां बिहाइंड द, इफ ऑब्जेक्ट इज पुट बिहाइंड द फोकस पॉइंट द इमेज विल बी रियल इन अ कॉन्वेक्स लेंस। कॉन्वेक्स लेंस में जेको इमेज ठहंदो, जेको अक्स ठहंदो, उहो तव्हांजो रियल ठहंदो। बट देयर इज एन अदर कंडीशन, इफ ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ फोकस पॉइंट, जेकॾहिं ऑब्जेक्ट फोकस पॉइंट जे अॻियां रखियल आहे, मीन्स लेंस ऐं फोकस पॉइंट जे विच में रखियल आहे, भले लेंस असांजो कॉन्वेक्स हुजे, उन में जेको ऑब्जेक्ट ठहंदो उहो असांजो ऑब्जेक्ट ठहंदो विर्चुअल ठहंदो। हाणे हिन डेटा में तव्हां ॾिसो, तव्हां हिन डेटा में मूंखे ॿुधायो फोकल लेंथ जी वैल्यू घणी आहे, 18 सेंटीमीटर, ऐं ऑब्जेक्ट जी जेका वैल्यू आहे उहा आहे 12 सेंटीमीटर। हाणे मूंखे ॿुधायो त ऑब्जेक्ट जेको आहे सो बिफोर लेंस फोकस पॉइंट जे अॻियां पियल आहे या पोयां रखियल आहे, अॻियां रखियल आहे, त जॾहिं इन जे करे जेका क्यू जी वैल्यू आई आहे उहा नेगेटिव आई आहे। ठीकु आहे, इहा पॉइंट जेको आहे सो यादि रखिजो। अच्छा, हिनखे जेकॾहिं हल करिणो आहे त हल कयोसीं या मां हिनखे मिटायां, बिल्कुलु लिखो। अच्छा, second part is magnification. What is magnification? Magnification means vadhav. M is equal to Q upon P or HI upon HO. HI upon HO means distance of the image from lens upon distance of object from the lens, or height of the image upon height of the object. So Q upon P, M छा थींदो, what is the value of M? M is equal to, हाणे असां वटि Q जी वैल्यू घणी आहे -36 ऐं P जी वैल्यू घणी आहे 12, so M will be 3, त मैग्निफिकेशन मीन्स 3। हाणे हिन M3 जो मतिलबु आहे जेको इमेज ठहंदो, जेको अक्स ठहंदो लेंस में, उहो ऑब्जेक्ट खां 3 दफ़ा वॾो हूंदो। इफ द वैल्यू ऑफ M is 3, इट मीन्स इमेज जेको ठहंदो उहो ऑब्जेक्ट खां 3 दफ़ा वॾो ठहंदो। थी वियो जी, माइनस, हा भले इंक्लूड कयोसीं, मैग्निफिकेशन में कोई इशू कोन्हे त पॉजिटिव हुजे या नेगेटिव हुजे, छो जो हिते बि वरी असांखे नेचर थी ख़बर पए इमेज जी, त इमेज असांजो रियल आहे या विर्चुअल आहे। हा, ही विर्चुअल थींदो, उहो ॿुधायो आहे त विर्चुअल कीअं ठहंदो। सेकंड प्रॉब्लम, अच्छा हिनखे लिखणु चाहियो था त भले लिखो, लिखी छॾियो आहे, मिटायां, चलो लिखो। Calculate the distance from convex lens and the image is real. ही क्वेश्चन काफ़ी टेस्टन में अची चुको आहे, इन जे करे जेको आहे सो हिन में थोरी लॉजिक आहे, मतिलबु सिधो सो प्रॉब्लम कोन्हे। ॾिसो ट्राई कयोसि। Calculate the distance of the object from convex lens having the focal length of 15 centimeter if the magnification is 3 and the image is real. Calculate the distance of the object. Distance of the object means P find करणो आहे, P is equal to what? F जी वैल्यू असांखे given आहे, F is 15 centimeter, M असांखे given आहे 3 आहे, Q मालूम कयो, Q मालूम कयो।
न एनीवन सो सेम फार्मूला यूज कंदासीं 1/f इज इक्वल टू 1/p प्लस 1/q सो हाणे असांखे f त गिवन आहे p बि गिवन आहे ऐं असांखे q बि गिवन आहे सो सभ खां पहिरियों असां छा कंदासीं जेकॾहिं असांखे p मालूम करणी आहे त उन लाइ सभ खां पहिरियों असां q मालूम कंदासीं सो हिन क्वेश्चन में जेको आहे सो m असांखे ख़बर आहे m इज इक्वल टू q/p ऐं m जी वैल्यू जेको आहे सो गिवन आहे सो असां m जी जगह ते लिखंदासीं 3 इज इक्वल टू q/p so what will be the value of q is equal to 3p is equal to q ही असांखे जेको आहे सो q जी वैल्यू मिली वई हाणे तव्हां जेको आहे सो q जी जगह ते इहा वैल्यू पुट कयो ऐं आसानी सां तव्हां जेको आहे सो मालूम करे सघो था सो नाउ व्हाट इज द वैल्यू ऑफ f 1/15 is equal to 1/p मालूम करणी आहे एंड प्लस 1/q जी वैल्यू घणी आहे q बराबर आहे 3p जी सो 1/15 is equal to 4p is equal to 4p अच्छा मथे छा लिखां हिते थींदो 1 plus 3 so what will be the result sorry LCM तव्हांजी जेका निकिरंदी उहा 3p निकिरंदी so 1/15 is equal to 4/3p हाणे ॿुधायो भला p जी वैल्यू घणी निकिरंदी हिनखे सिंप्लीफाई कयो 1/20 only p इक्वेशन खे रीअरेंज कयो सो ये असांजो थींदो 3p is equal to 15 into 4 so 3p is equal to 60 so p is equal to 60/3 so p is equal to how much 20 centimeter so p जी वैल्यू जेको आहे असांखे मिली वई this is the distance of the object from the lens देखिए उन खां पोइ असांजो जेको नेक्स्ट टॉपिक आहे उहो आहे नेचर ऑफ द लाइट एंड इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम nature of light and electromagnetic spectrum ही ॾाढो इम्पोर्टेंट चैप्टर अथव टेस्टुनि जे हिसाब सां सो फर्स्ट ऑफ ऑल डिस्कस कंदासीं नेचर ऑफ लाइट ऑलरेडी असां डिस्कस करे आया आहियूं ॿियनि टीचरनि तव्हांखे पढ़ायो हूंदो व्हाट इज़ लाइट which travel in the straight line मुख़्तलिफ़ साइंसदाननि जूं मुख़्तलिफ़ थ्योरीज़ आहिनि अबाउट लाइट सो हिते असां ॿ टे थ्योरीज़ डिस्कस कंदासीं फर्स्ट थ्योरी जेको आहे न्यूटन जी थ्योरी आहे एनीवन आइडिया व्हाट न्यूटन सेज अबाउट लाइट अच्छा फर्स्ट थ्योरी इज दैट लाइट इज अ पार्टिकल लाइट जेको आहे हिकिड़ो तमामु बारीक ज़रड़ो इलास्टिक पार्टिकल आहे इहा थ्योरी जेको आहे असांखे कंहिं ॾिनी न्यूटन ॾिनी उन पार्टिकल खे छा चयो वेंदो आहे कार्पेसल्स ठीकु आहे इहा थ्योरी असांखे ॾिनी न्यूटन चयो आहे त जेका रोशनी आहे उहा हिकिड़ी ज़रड़ाती मटीरियल जी ठहियलु आहे माना नंढड़नि नंढड़नि बारीक ज़रड़नि जी आहे ऐं लचकदार ज़रड़नि जी ठहियलु आहे ऐं उहा जेका ज़रड़ आहिनि उहे बिल्कुलु सिधी लीक में सफ़र कनि था
उन में इहो असांखे ख़बर पइजी वियो इन थ्योरी मां असांखे आइडिया ख़बर पइजी वई त रोशनी सिधी लिक में सफ़र करे थी, रोशनी बेंड थिए थी, रोशनी रिफ्लेक्ट थिए थी, मुड़े थी ऐं रोशनी मोड थिए थी, पर रिफ्रैक्शन जे बारे में जेको असां हुन आइडियाज़ असांखे कोन ॿुधाया। उन खां पोइ जेका सेकेंड थ्योरी आहे उहा आहे वेव थ्योरी। वेव थ्योरी कंहिं ॾिनी? वेव थ्योरी छा आहे? व्हाट इज़ वेव थ्योरी ऑफ लाइट? लाइट जेका व्हाट इज़ द वेव थ्योरी ऑफ लाइट? कंहिं थ्योरी ॾिनी आहे? मैक्सवेल। मैक्सवेल ॾिनी आहे या हाइजन ॾिनी आहे? हाइजन थ्योरी ॾिनी आहे त जेको लाइट आहे उहा लहरुनि जी सूरत में हूंदी आहे। ऐं प्रीवियस जेकॾहिं 1800 सेंचुरी जी ॻाल्हि कंदासीं त उते इहो कॉन्सेप्ट क्लियर हो या इहा ॻाल्हि आइडिया हलियो पिए त जेके बि वेव्स आहिनि उहे जॾहिं हिकिड़े मीडियम मां ॿिए हिकिड़े पॉइंट खां ॿिए पॉइंट ते जॾहिं ट्रेवल कंदा आहिनि त उनखे मीडियम जी ज़रूरत पवंदी आहे। पर सिज मां जेका रोशनी असां ताईं पहुचे थी उहा स्पेस मां पहुचे थी ऐं स्पेस में त को मीडियम कोन्हे। पोइ इन जो मतिलबु आहे त उहे लहरूं जेको आहे सो असां ताईं कीअं पहुतियूं, रोशनीअ जूं लहरूं जेको आहे सो सिज मां धरतीअ ताईं कीअं थियूं पहुचनि। पहिरीं आइडिया इहो हो त जेके बि लहरूं आहिनि, जेके बि वेव्स आहिनि, चाहे साउंड वेव हुजनि, लाइट वेव हुजनि, एक्स रेज़ हुजनि, अल्ट्रा वायलेट रेज़ हुजनि, रेडियो वेव्स हुजनि, माइक्रोवेव्स हुजनि, जेके बि वेव्स आहिनि, लहरूं जेके बि आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी जॻह तां ॿी जॻह ताईं पहुचण लाइ कंहिं न कंहिं वास्ते मीडियम जी ज़रूरत आहे। जीअं असां ॻाल्हायूं था आवाज़ आहे, हिकिड़ी मीडियम खां ॿी मीडियम ते पहुचण, हिकिड़ी पॉइंट खां ॿी पॉइंट ते पहुचण लाइ हुनखे मीडियम जी ज़रूरत पवंदी आहे। जेकॾहिं हिते हिन स्पेस में हिन क्लास में जेकॾहिं एयर न हुजे त शायदि मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं न पहुचे। अहिड़े नमूने जेकॾहिं उन ज़माने में इहो कॉन्सेप्ट हो जेकॾहिं वाकई थियो जेका लाइट आहे इन द फॉर्म ऑफ वेव आहे त पोइ स्पेस में त को मीडियम आहे ई कोन। स्पेस में को मीडियम आहे? को खिला में को मीडियम आहे? को देयर इज़ नो स्पेस। त हाउ लाइट इज़ ट्रेवल फ्रॉम स्पेस टू अर्थ? पोइ उन ज़माने में हिकिड़ो फर्ज़ी मीडियम जेको आहे सो कंसीडर कयो वियो उहो ईथर। मीन्स उन ज़माने में साइंसदाननि जो इहो चवणु हो त स्पेस में जेको मीडियम आहे उन मीडियम खे असां ईथर चवंदा आहियूं ऐं रोशनी जेका आहे सिज मां धरतीअ ते पहुचे थी ईथर जी मदद सां। इहो जेको आहे सो थ्योरी हुई। वेव थ्योरी मां जेको आहे सो असांखे इंटरफीरेंस जे बारे में ख़बर पइजी वई। इंटरफीरेंस पढ़ियो अथव? व्हाट इज़ इंटरफीरेंस? इंटरफीरेंस मीन्स मुदाख़लत। मुदाख़लत इंटरफीरेंस। जॾहिं ॿ माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, टियों माण्हू विच में अची ॻाल्हाईंदो आहे त असां हुनखे चवंदा आहियूं इहो छा पियो करे बाबा? इंटरफेयर पियो करे। डोंट इंटरफेयर। ॿ माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, चवंदा आहिनि, टियों माण्हू वरी अची हुन में। त अहिड़े तरीक़े सां रोशनीअ में जेको आहे सो इंटरफीरेंस थींदी आहे। रोशनी जेकॾहिं लहरुनि जी सूरत में आहे त लहरुनि जूं कुझु ख़ासियतूं आहिनि। लहर जी कुझु ख़ासियत आहे। लहरुनि जी हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ी ख़ासियत आहे त उनखे जेको आहे सो वेव लेंथ हूंदी आहे। दिस इज़ योर वेव फ्रॉम क्रिस्ट टू क्रिस्ट या फ्रॉम ट्रफ टू ट्रफ जेको बि डिस्टेंस आहे उन डिस्टेंस खे असां छा चवंदा आहियूं? वेव लेंथ चवंदा आहियूं। छा चवंदा आहियूं? वेव। दिस इज योर वेव लेंथ फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट या फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट आल्सो कॉल्ड वेव लेंथ। ऐं वेव लेंथ खे जेको आहे सो लैम्डा सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। ॿियो एम्पलीट्यूड। द डिस्टेंस फ्रॉम mean position to maximum peak of the wave is called amplitude. ही maximum peak आहे, हिन peak खे जेको आहे छा चवंदासीं? amplitude चवंदासीं। सो इंटरफीरेंस जी ॻाल्हि पिया कयूं त जॾहिं ॿ वेव्स जा ट्रफ या क्रेस्ट पाण में ओवरलैप थींदा त असांजी जेका वेव उहा इंटरफीरेंस थींदी। फॉर एग्जांपल ही असांजी हिकिड़ी वेव आहे, ही ॿी वेव आहे, ॿई वेव मिली करे का नई वेव ठाहिनि त असां चवंदासीं इहा इंटरफीरियर वेव आहे। माना ही मुदाख़लत थियल जेका नई ठहियल वेव आहे। इन फिनोमेना खे असां इंटरफीरियर चवंदा। अच्छा, इंटरफीरियर में जॾहिं ट्रफ ऐं जेको सो पाण में मिलनि त सेम एम्पलीट्यूड वारा, मिसाल तौरु ही हिकिड़ी वेव आहे ऐं ही असांजी ॿी वेव आहे। ॿई वेव अगरि सेम पोलरिटीज़ पाण में इंटरफीरेंस कनि त आउटपुट असांखे जेको आहे सो तमामु वॾो मिलंदो इन द फॉर्म ऑफ वेव। पर जेकॾहिं हिकिड़े जो ट्रफ मिले ऐं ॿिए जो क्रेस्ट मिले त उहे ॿई हिक ॿिए खे छा कंदा आहिनि? कैंसिल आउट करे छॾींदा आहिनि ऐं रिज़ल्ट में देयर इज़ नो वेव। फॉर एग्जांपल हिकिड़ी असांजी ही वेव आहे ऐं ही असांजी
बी वेव अची पाण में छा था कनि हाणे हिन जो ॾिसो ट्रफ ऐं हिन जो जेको आहे सो क्रेस्ट ही ॿई हिक ॿिए खे छा कंदा आहिनि कैंसिल आउट कंदा आहिनि ऐं रिज़ल्ट में 0 दिस फिनोमेना इज कॉल्ड इंटरफेरेंस सो इट इज सर अची वियो इट इज इनफ फॉर टुडे इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में जेको आहे सो हाँ जी क्वेश्चन